ओम शांति। अॼु जा वाक्य आहिनि। पुरुषार्थ जी रफ़्तार में रुकावट जो कारण हुनजो निवारण छा आहे। हलंदे हलंदे पुरुषार्थ में अगरि कोई रुकावट अची वेंदी आहे त हुनजो कारण ऐं निवारण छा आहे। 29/5/77 जा वाक्य आहिनि। बाप दादा चवनि था हर हिकु पुरुषार्थी यथाशक्ति पुरुषार्थ में हलनि था। बाप दादा बि हर हिकु पुरुषार्थी जी रफ़्तार खे ॾिसंदे ॼाणंदा आहिनि कि हर हिकु जे साम्हूं कहिड़ा विघ्न ईंदा आहिनि ऐं कीअं लग्न सां विघ्न विनाशक ठाहींदा आहिनि। कॾहिं रुकंदा, कॾहिं दौड़ लॻाईंदा, कॾहिं हाई जंप बि लॻाईंदा आहिनि, लेकिन रुकावट छो ईंदी आहे। बाबा पुछंदा आहिनि रुकावट छो ईंदी आहे। कॾहिं त असांजी स्थिति सुठी हूंदी आहे, कॾहिं कहिड़ी त बाबा चवनि था रुकावट छो ईंदी आहे। जे कारण तीव्र पुरुषार्थी सां पुरुषार्थी थी वेंदा आहियूं। चढ़ती कला जे बजाय ठहरती कला थी वेंदी आहे। मालिक व मास्टर सर्वशक्तिवान जे बजाय उदास व दास ठही वेंदा आहिनि। हिन जो कारण छा आहे। ॾाढी नंढी ॻाल्हियूं आहिनि। ॾाढी नंढी ॻाल्हियूं आहिनि। पहिरों उन ॾींहुं बाबा असांखे ॿुधायो कि असांजी हिकु स्थिति छो न रहंदी आहे। असां जॾहिं बाबा खे यादि करणु वेंदा आहियूं त असांजी हिकु स्थिति छो न हूंदी आहे। हुनजा बाबा असांखे कारण ॿुधायो हुई कि असां सॼे ॾींहं जी दिनचर्या ते ध्यानु न ॾींदा आहियूं, शुद्ध संकल्पनि जो खज़ानो न रखंदा आहियूं, नंढी परिस्थितियुनि खे पार करण जे लाइ जो बाबा युक्तियूं ॿुधाईंदा आहिनि उनखे कम में न लॻाईंदा आहियूं। ॿियो पंहिंजे ई स्वभाव संस्कार जे चक्कर में अची वेंदा आहियूं। पंहिंजे आदि अनादि संस्कार स्वभाव खे स्मृति में न लाहींदा आहियूं। अॼु बाबा असांखे ॿुधाइनि था कि असांजे पुरुषार्थ जी रफ़्तार ढिली छो थी वेंदी आहे। नंढी ॻाल्हियूं आहिनि। जीअं उन ॾींहुं ॿुधायो न, मूल ॻाल्हि मेजॉरिटी जे साम्हूं व्यर्थ संकल्पनि जो तूफ़ान ज़्यादा ईंदो। व्यर्थ संकल्पनि जो तूफ़ान ज़्यादा ईंदो। व्यर्थ संकल्पनि जो आधार छा आहे। शुद्ध संकल्प अर्थात शुद्ध विचार, ज्ञान जे खज़ाने जी कमी। त उन ॾींहुं बाबा असांखे ॿुधाई न कि जो असां मुरली में ॿुधंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं, उन समय उन स्वरूप में स्थित थी करे ॿुधूं पढ़ूं। जीअं बाबा परमधाम जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त मां परमधाम निवासी आहियां, मां मथे हीअं रहंदी आहियां। सतयुग जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त मां सतयुग में हीअं रहंदी आहियां। हीअं बाबा चवनि था कि पंहिंजे खे उतां जो सम्झी करे ॿुधंदव न त असांजी बुद्धि में शुद्ध संकल्पनि जो खज़ानो जमा थींदो। बाबा चवंदा आहिनि व्यर्थ संकल्प अचण जो आधार आहे शुभ संकल्प अर्थात शुद्ध विचार, ज्ञान जे खज़ाने जी कमी। मिलंदे हुए बि यूज़ करणु न ईंदो आहे ऐं जमा करणु न ईंदो आहे। वाह त विधि न ईंदी आहे। हिन कारण वृद्धि न थी पाईंदी आहे। ॿुधियो ऐं मिलियो, लेकिन हुन समय अल्पकाल जे लाइ ख़ुशी व शक्ति जो अनुभव थींदो आहे कि हा ॾाढो सुठो पॉइंट आहे, ॾाढो बाबा ॾाढो सुठो ॿुधाई मुरली में, ईअं असां ईअं ॿुधियो, पोइ ख़तमु करे ॾींदा आहिनि। लेकिन जॾहिं ॿुधंदे हुए अगरि असांखे कोई ॻाल्हि सुठी थी लॻे त हुन समय सोचो कि हीअ मां पंहिंजे जीवन में कॾहिं अपनाए सघंदी आहियां या सघंदो आहियां। या अहिड़ी परिस्थिति हाणे ॿिए कंहिंजे जीवन में आई आहे त असां उनखे ॿुधायूं, ख़ुदि बि धारण करो, उन्हनि खे बि ॿुधायूं। त ईअं न थींदो आहे। हुन समय सुठो करे ख़तमु करे ॾींदा आहिनि। जीअं लौकिक रूप में कमायो, खायो कुझु उड़ायो। हिन रीति सां धारणा शक्ति जी कमज़ोर हुजण जे कारण, विधि सां वृद्धि करण जे कारण
वृद्धि न करण जे कारण सदा स्वयं खे ज्ञान ऐं शक्तियुनि जे खज़ाने सां ख़ाली अनुभव कंदा आहियूं। कि धारणा शक्ति जी कमज़ोरी हूंदी आहे न, असां धारणा न करे पाईंदा आहियूं, त विधि सां वृद्धि न थियण जे कारण सदा स्वयं खे ज्ञान ऐं शक्तियुनि जे खज़ाने सां ख़ाली अनुभव कंदा आहियूं। त हिन करे विधि ठीकु रखो ऐं जेकी जेकी ॻाल्हियूं ॿुधूं था न हुनखे बुद्धि में धारण करे पंहिंजे जीवन में अपनाईंदा हलो, हुनखे पंहिंजो संस्कार ठाहींदा वञो। जीअं बाबा असांखे ॾाढी सारी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि कि बीमारी अचे त सम्झो असांजो कर्म भोग चुकतो थो थिए, त पहिरियों जीअं हाय हाय कंदा हुआसीं, हाणे सम्झ आहे। कोई शरीर छॾे थो त पहिरियों हाय हाय कंदा हुआसीं, हाणे सम्झ आहे आत्मा ॿियो शरीर वठणु। जीअं पहिरियों कहिड़ी बि परिस्थिति ईंदी हुई त माण्हू टेंशन में अची वेंदो, हीअं मूंसां छो थो थिए, मां छा कयो, मूंखे हीअं छो कयनि, मूंसां एॾो बुरो छो कयनि, मुंहिंजे मथां छो चिल्लाइनि, मां त कुझु ग़लति कयो ई न। लेकिन हाणे असां हुन रीति न सोचंदासीं। हाणे असांखे बाबा सभु ॻाल्हियूं ॿुधाए रखी अथई कि सभु असांजे कर्मनि जी भोगना असां भोगूं था। ॿियो बाबा असांखे ॿुधाईंदो आहे कि साम्हूं वारे में गुण आहिनि ई न त उहे असांखे पत्थर ई फेंकदा न। त हुन समय ॿियो ई उन्हनि ते रहम करो, दया करो, क्षमा करो, है न। बाबा असांखे ज्ञान बि ॿुधायो अथई ऐं गुण बि ॿुधाया अथई कि भई साम्हूं वारो अगरि असां सां ग़लति हले थो, ग़लति व्यवहार करे थो, असांखे ईअं चए थो, असांजे जीवन में बुरो करे थो, त इहे मुंहिंजा कर्म, न त हुनजो अहिड़ो नेचर आहे, उहो वीचारो रावण जे वश थियल आहे। त असां ॿियो ई हुनजे लाइ शुभकामना करूं कि ताकी उहो पंहिंजी बुराई सां मुक्त थी वञे। त बाबा चवनि था कि हिन रीति आहे न धारणा कंदा हलो, न त धारणा करण जी शक्ति कमज़ोर हूंदी त वृद्धि खे न पाईंदासीं, अर्थात स्वयं खे पंहिंजे पाण खे ज्ञान ऐं शक्तियुनि गुणनि जे खज़ाने सां भरपूर न करे पाईंदासीं। इन करे निरंतर शक्तिशाली न ठही पाईंदासीं, निरंतर हर्षित न थी पाईंदासीं न। ज्ञान वठण खां पोइ बि अञा ताईं अगरि असांजे मन में प्रश्न आहिनि, इहे छो कंदी आहे, हिन इहे छो कई, हीअ अहिड़ी आहे, हिन सां हीअं कई, हिनखे ॾाढो परेशान कई, वीचारी ॾाढी दुखी थी वई हुई, हिन ॾाढो परेशान कई, अञा ताईं अगरि असीं इहे गाना ॻाईंदा रहंदासीं, अञा ताईं ॻाल्हियुनि खे फुल स्टॉप न लॻाईंदासीं, त जीअं ज्ञान वठणु न वठणु बराबरि, सिर्फ़ु असां ख़ुशि थियूं था कि हा ॾाढो सुठो बाबा जो ज्ञान आहे, लेकिन अगरि असां हुनखे जीवन में अपनाए नथा हलूं, स्वयं खे परिवर्तन नथा करे हलूं, त ज्ञान ऐं शक्तियुनि जे खज़ाने सां ख़ाली आहियूं। हिन करे निरंतर शक्तिशाली न ठही पाईंदा आहियूं, निरंतर हर्षित न रही सघंदा आहियूं। कमज़ोर हुजण जे कारण माया जे विघ्ननि जे वशीभूत व माया जे दास ठही वेंदा आहियूं। त असां कमज़ोर हुजण जे कारण माया जे विघ्ननि जे वशीभूत व माया जे दास थी वञे, अर्थात कोई बि अहिड़ी ॻाल्हि ईंदी आहे जंहिंजे कारण असां उदास थी वेंदा आहियूं। त उदास थियणु अर्थात माया जो दास थियणु। ॿियो बाबा ॿुधाइनि था, साथ साथ अन्य आत्माउनि खे संपन्न ॾिसंदे उहे स्वयं उदास थी वेंदा आहियो कि उहो त एॾो अॻियां हली आहे, असां त न हलियासीं। ज्ञान जो खज़ानो जमा करणु, श्रेष्ठ समय जो खज़ानो जमा करणु व स्थूल खज़ाने खे हिक सां हिक जा लख गुणा ठाहिणु अर्थात जमा करणु। इन्हनि सभिनि खज़ाननि खे जमा करण जो मुख्य साधन आहे स्वच्छ, अर्थात असांजी बुद्धि स्वच्छ, दिलि सदा स्वच्छ हुजणो खपे, सची दिलि ऐं बुद्धि स्वच्छ। तॾहिं असां छा कंदासीं, अगरि असांजी दिलि सची हूंदी, अगरि बुद्धि स्वच्छ हूंदी,
कंहिंजे लाइ बि मन बुद्धि में ईअं न हूंदो की अहिड़ी आहे ये अहिड़ी आहे न, सभु सुठा आहिनि, सभी आत्मायूं सुठियूं आहिनि। जॾहिं असांखे मन में इहो हूंदो बुद्धि असांजी सर्व जे लाइ यथार्थ निर्णय करे सभी सुठा आहिनि, सभी शुद्ध आत्मायूं आहिनि, तॾहिं ई असांजो जमा थींदो, तॾहिं असां पंहिंजी बुद्धि में ज्ञान जो खज़ानो जमा करे सघंदासीं, श्रेष्ठ समय जो खज़ानो जमा थींदो। असां हर सेकेंड सभिनि जे लाइ सुठो सोचे सोचे पंहिंजी जमा कंदासीं। असां कंहिंखे सुठो सम्झंदासीं मन सां त हुनजी दुआयूं मिलंदियूं न। ऐं स्थूल खज़ानो खे बि अगरि असां बाबा जे कार्य में जेतिरो बि सफ़ल करे सघूं त 1 जे लख गुणा ठहींदो, अर्थात जमा कंदो। त इन्हनि सभिनि खज़ाने खे जमा करिणो आहे। प्योर बुद्धि जो आधार आहे बुद्धि द्वारा बाप खे ॼाणो, बुद्धि द्वारा बाप खे ॼाणो, बुद्धि खे बि बाप जे अॻियां समर्पण करे छॾियो, पंहिंजी बुद्धि खे बि सदा बाप जे अॻियां समर्पण करो। प्योर बुद्धि जो आधार छा आहे? बुद्धि द्वारा बाप खे ॼाणो, बुद्धि खे बाबा जे अॻियां समर्पण करण था। हाणे पंहिंजी मत ते कोई कमु न करो, आसुरी मत ते कोई कमु न करिणो खपे। बुद्धि में बाबा हर ॻाल्हि जी सम्झ ॾिनी अथई, सुबुह खां राति ताईं। सुबुह जो असांखे उथंदे ई बाबा खे गुड मॉर्निंग करिणो ई आहे। हीअं न बुद्धि चए थी न पहिरियों ईअं करो, पहिरियों ईअं करो, मन में इहे संकल्प था अथनि। न, बाबा हर कर्म जे लाइ श्रीमत ॾिनी अथई। श्रीमत जी लगाम सां पंहिंजी बुद्धि खे टाइट रखो। कोई कहिड़ो बि आहे, असांखे सभिनि जे लाइ बाबा छा चए अथई? शुभ भावना शुभकामना रखो, सभु ठीकु थी वेंदा, सभु ठीकु आहे। त प्योर बुद्धि जो आधार आहे बुद्धि द्वारा बाप खे ॼाणो, बुद्धि खे बि बाप जे अॻियां समर्पण करणु। समर्पण करणु अर्थात मुंहिंजोपन मिटाइणु। बुद्धि खे बाप जे अॻियां समर्पण करणु अर्थात मुंहिंजो कुझु आहे ई न, सभु बाबा जो ई आहे न, बाबा जे हिसाब सां ई हलणो आहे। अहिड़ी बुद्धि खे समर्पण कयो। शूद्रपन जी बुद्धि समर्पण, अहिड़ी बुद्धि खे समर्पण कयो आहे, हीअं बुद्धि खे समर्पण कयो आहे कि मुंहिंजो कुझु आहे ई न। शूद्रपन जी बुद्धि समर्पण करण अर्थात ॾियणु बाबा खे। सभु शूद्रपन जा जेका बि ॻाल्हियूं आहिनि, मत आहे, उहो सभु बाबा खे ॾेई छॾो। त ॾियण सां गॾु दिव्य बुद्धि खे वठणु थी वियो। अगरि बाबा खे ॾेई छॾी, मतिलबु बाबा खां दिव्य बुद्धि वठी, बाबा खे शूद्रपण वारी बुद्धि ॾेई ऐं दिव्य बुद्धि वठो। जहिड़ो सौदो कंदा आहियूं, जीअं सौदो कंदा आहिनि त वठी करे पोइ ॾींदा बि आहिनि न, ॾेई करे पोइ वठंदा आहिनि। त असां पहिरियों शूद्रपन वारी बुद्धि बाबा खे ॾेई छॾियो, हाणे बाबा खां दिव्य बुद्धि वठो। बाबा खां असांखे छा वठिणो आहे? दिव्य बुद्धि वठणी आहे। पैसा ॾियणु, वस्तु वठणु, उहा हिते बि ॾियणु ई वठणु आहे। पहिरियों सभु कुझु ॾियणो आहे। कीअं? शुद्ध संकल्प द्वारा ॾियो। कीअं ॾियणो आहे? कोई स्थूल सां या बुद्धि खे कढी करे न ॾियणो आहे, पंहिंजे संकल्प द्वारा ॾियो। बाबा, मां पंहिंजे शूद्रपन जी बुद्धि तव्हांखे समर्पित थी करां। बाबा, ये जेको बि देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव आहे, पुराणा स्वभाव संस्कार आहिनि, पुराणी मत आहिनि, इहे सभु मां तव्हांखे ॾियां थी। त इहे सभु बाबा खे ॾेई छॾो। पहिरियों सभु कुझु ॾियणो आहे। कीअं? शुद्ध संकल्प सां। सभु कुझु बाप जो आहे, मुंहिंजो न आहे। मुंहिंजेपन जो अधिकार छॾो। ख़ासि जॾहिं बि तव्हां एकांत में वेठा हूंदा आहियो न, अमृत वेले जो समय सुठो हूंदो आहे। न त सॼे ॾींहं में कॾहिं बि तव्हां शांती सां वेठा आहियो, अहिड़ो समय कढणो खपे। उन समय संकल्प करो
ये देह भी बाबा जी आ, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव पुराणा स्वभाव संस्कार जंहिंसां त ॾाढो परेशान हूंदा आहियो उहो सभु बाबा जा ई आहे। बाबा खे ॾेई छॾियो, मुंहिंजेपन जो अधिकार छॾे छॾियो। इन खे ई समर्पण चइबो आहे। इन खे ई नष्टो मोहा स्टेज चइबी आहे। मतिलबु पंहिंजी बुद्धि जो शूद्रपन बि पुराणा आसुरी स्वभाव संस्कार बि ॾियणु, जेके तव्हां चईंदा आहियो मुंहिंजो स्वभाव संस्कार, इन खे चइबो आहे नष्टो मोहा स्मृति लब्धा। स्मृति स्वरूप न हुजण जे कारण वो व्यर्थ संकल्प हलण जो कारण, उदास व दास थियण जे कारण मुंहिंजेपन सां नष्टो मोहा न थींदा आहियूं असां। स्मृति स्वरूप न हुजण जे कारण असां अगरि स्मृति स्वरूप न हूंदा आहियूं, व्यर्थ संकल्प अगरि असांजा हलंदा आहिनि, उदास व दास अगरि असां थी वेंदा आहियूं, मुंहिंजेपन सां नष्टो मोह न आयो। मतिलबु किथे न किथे तव्हांजो मुंहिंजोपन आहे। अगरि असां बाबा खे यादि नथा करे सघूं त किथे न किथे कोई चीज़ मुंहिंजेपन में अटकल आहे। न त सभु कुझु ई बाबा जो आहे त असांखे ॿियो चीज़ यादि छो अचनि। अगरि ज़रूरत न आहे त कम में त चलो ठीकु आहे, लेकिन हाणे असांजो टाइम आहे बाबा खे यादि करण जो, बाबा जो ज्ञान ॿुधण जो, या सुबुह जो या शाम जो या ॾींहं जो कॾहिं बि तव्हां बाबा खे यादि करण जो टाइम फिक्स कयो आहे। उन समय असांखे ॿियूं ॻाल्हियूं छो यादि अचणियूं खपनि। उन समय यादि अचनि थियूं मतिलबु असां बाबा खे न ॾिनो आहे, असां त सभु कुझु बाबा खे ॾेई करे उहो समय जीअं मां ऐं बाबा बसि। व्यर्थ संकल्प न हलणा खपनि न। अगरि हलनि था त किथे किथे मुंहिंजोपन आहे। उदास व दास थियण ठही वेंदा आहियूं त बि उहो बि कारण छा आहे, मुंहिंजोपन आहे। त मुंहिंजेपन सां नष्टो मोह न थिया आहियो। मुंहिंजेपन जो विस्तार ॾाढो आहे। बाप दादा बि सॼो ॾींहुं सभी ॿारनि खे विशेष ॾियण जी चतुराई जो खेल ॾिसंदा रहंदा आहिनि। बाबा बि सॼे ॾींहं में सभी ॿारनि जो विशेष ॾियण जी चतुराई जो खेल ॾिसंदा रहंदा आहिनि कि ॿार केतिरो मूंखे ॾिनो अथई न। अगरि असां सम्झो असांजे हिन शरीर खे कोई बीमारी बि थी वई त शरीर कंहिंजो आहे, बाबा जो आहे। त असांखे टेंशन थियणी खपे, बाबा तव्हांजे हिन शरीर खे इहा बीमारी थी वई आहे न। अगरि असांखे थोरो बि फीलिंग अचे थी कि कीअं ठीकु थींदी, मूंखे त ॾाढो टेंशन थो थिए, हिन जो इलाजु कीअं थींदो, किथां कराइनि, त मतिलबु मुंहिंजोपन आहे, है न। त सम्झो अगरि घर में कोई माई अचे थी साफ़ सफ़ाई करणु, अगरि उहो ठीकु रीति नथी करे, ख़ासि कर इहे ई रहंदो न, माइनि त रखंदा आहिनि लेकिन ठीकु रीति कमु नथी करनि, त सॼो ॾींहुं उन जे बारे में वीचार हलंदा रहनि। बाबा इहे तव्हांजो घरु अथव, हीअ माई कमु करणु ईंदी आहे, भई हीअ बि उन्हनि जे भई कोई के कमाई जो साधन आहे। त हुन बाबा खे ॻाल्हि चई करे बाबा ते छॾे ॾियो। पोइ हुनखे बि असां रहम दिलि ठही करे वीचारी खे रोज़ु चऊं, न त हुनजो कमाई जो साधन आहे न। त ईअं छो जो माण्हुनि जो ज़्यादा न लेडीज़ जा इहे माइनि जे कारण ॾाढो संकल्प हलंदो। त इनखे बि असां ईअं, बाबा तव्हांजा ॿार ठीकु रीति नथा पढ़नि त इहे चेक करो किथे किथे मूंखे कहिड़ी ॻाल्हि बाबा सां डिस्कनेक्ट थी करे, जो मां बाबा खे नथी यादि करे सघां, घड़ी घड़ी उहो ॻाल्हि यादि थी अचे, त उहो बाबा खे ॾींदा हलो। छो जो बाबा बि सॼो ॾींहुं सभी ॿारनि जो विशेष ॾियण जी चित्राई जो खेल ॾिसंदा रहंदा आहिनि कि हाणे ॾींदा आहिनि, हाणे वापसि वठी अचनि, हाणे मुख सां चईंदा आहिनि मुंहिंजो कुझु न, लेकिन मनसा में अधिकार रखियलु हूंदो। अधिकार अर्थात लॻाओ, कॾहिं कर्म सां ॾेई करे वाणी सां वापसि वठी वठंदा आहिनि।
कॾहिं बाबा खे ॾेई करे पोइ वापसि वठी वठंदा आहिनि। चतराई कंदा आहिनि कि नए सां गॾु पुराणो बि पाण वटि रखणु चाहींदा आहिनि। कहलाईंदा ट्रस्टी आहिनि लेकिन प्रैक्टिकल में गृहस्थी आहिनि। त व्यर्थ संकल्प मिटाइण जो आधार आहे गृहस्थीपन छॾो अर्थात मुंहिंजोपन छॾो अर्थात नष्टो मोहा ठही वञो। अर्थात असांखे ध्यानु रखिणो आहे चारो ओर, लेकिन हीअं ध्यानु रखो जीअं सभु कुझु ॾिसी असां बाबा खे ॾींदा था वञूं। बाबा इहे सभु तव्हांजो आहे, बाबा तव्हांजे घर में ईअं थिए थो, तव्हांजा ॿार ईअं करनि था, तव्हांजो शरीर कीअं आहे, हीअं ॻाल्हि ईअं थी वई। असां सॼो ॾींहुं कर्म कंदे हुए बुद्धि बाबा सां गॾु लॻियल रहे ऐं जीअं त असां हेठां जो समाचार बाबा खे ॾींदा था वञूं, बाबा जी मदद कैच करे उन कम खे ठीकु कंदा था वञूं। इहे ई ट्रस्टी ईअं ई थींदो आहे न। ट्रस्टी जो ख़ुदि जो कुझु न हूंदो आहे, उहो संभालण वारो हूंदो। चाहे कुमारी आहे व कुमार आहे, लेकिन मुंहिंजो सुभाउ, मुंहिंजो संस्कार, मुंहिंजी बुद्धि इहो विस्तार गृहस्थीपन जो आहे। मुंहिंजो सुभाउ, मुंहिंजो संस्कार, मुंहिंजी बुद्धि इहा विस्तार गृहस्थीपन जो आहे। जो समर्पण थी आहे त जो बाप जो सुभाउ उहो असांजो सुभाउ हुजणो खपे न। हाणे असां समर्पण थी वियासीं बाबा खे बुद्धि, समर्पण मतिलबु मुंहिंजोपन छॾणु। बाक़ी दुनिया उहो सेंटर ते जो दीदियूं समर्पित थींदियूं आहिनि उहो त चलो कोई ज्ञान त ॿुधाए न, लेकिन असली समर्पण कहिड़ी? अगरि दीदी बि सेंटर ते रहंदी हुई, मुंहिंजो सेंटर, मुंहिंजा जिज्ञासु, मुंहिंजो फलानो कंदी रहे त उहो बि समर्पित न आहे, है न। समर्पण मतिलबु बुद्धि में मुंहिंजोपन कुझु बि न रहे, मुंहिंजो सुभाउ संस्कार बि न, मुंहिंजो सुभाउ अहिड़ो आहे, मुंहिंजो संस्कार अहिड़ो आहे। इहे बि गृहस्थीपन आहे, इहे बि विस्तार गृहस्थीपन जो आहे बुद्धि में। जो समर्पण थी वियो त बाप जो सुभाउ उहो असांजो सुभाउ, त बाप जो संस्कार उहो असांजो संस्कार। जीअं बाबा जी दिव्य बुद्धि आहे उहा असांजी बि दिव्य बुद्धि हुजणी खपे। जीअं बाबा जो दिव्य संस्कार उहा असांजा बि दिव्य संस्कार हुजणा खपनि। दिव्य बुद्धि, दिव्य संस्कार, त दिव्य बुद्धि में स्मृति न रहे इहा न थी सघंदी आहे। 1 घंटे जी अवस्था बि चेक करो त सदैव संकल्प जो आधार कोई न कोई मुंहिंजोपन हूंदो आहे। भई सॼो ॾींहुं असां जो सोचूं था न, असांजे मन में जो हले थो उहो सेवा जे हिसाब सां हले थो कि मां मुंहिंजेपन जे हिसाब सां सोचां थी। सम्झो तव्हांखे 1 घंटो पंहिंजे दैहिक संबंधी जे बारे में संकल्प हलियो त तव्हां हुन संकल्प खे कीअं मन में वीचार करो था? मुंहिंजो संबंधी आहे, हिन सोच सां वीचार करो था कि हीअ मुंहिंजी सेवा आहे, हिन आत्मा जो मूंखे कल्याण करिणो आहे, हिन हिसाब सां सोचो था। ये चेक कजो। बाबा चवनि था 1 घंटे जी अवस्था बि चेक करो त सदैव संकल्पनि जो आधार कोई न कोई मुंहिंजोपन हूंदो आहे। त चेक करो। सम्झो हाणे अगरि तव्हांजो संकल्प, तव्हां अगरि कुझु हाणे राति जी रोटी ठाहींदव त कीअं संकल्प कंदव कि मां पंहिंजे ऐं घर वारनि जे लाइ छा ठाहियां अॼु, न ईअं सोचंदव? या बाबा जे हिन घर में बाबा जे ॿारनि जे लाइ, बाबा जे लाइ भोग लॻाइणो आहे राति जो, त हुन जे लाइ छा ठाहियूं? न चेंज थी वियो न। हिकु मां पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजे लाइ रोटी ठाहियां, हिकु थींदो आहे बाबा जो इहो घरु आहे त बाबा जे ॿारनि जे लाइ छा ठाहियां, बाबा जे लाइ, बाबा ऐं बाबा जे ॿारनि जे लाइ अॼु छा ठाहियूं। हिन सोच सां रोटी ठाहिजो राति जो। या कोई बि जो बि तव्हांखे कमु करिणो आहे, है न। अगरि तव्हां धंधो था करो त ईअं सोचो हाणे मां धंधो
रोज़ सुबुह जो धंधो करणु वेंदा आहियो त बाबा जे लाइ बाबा जो धंधो करणु थो वञा, बाबा जे घर जे लाइ कमाई करणु थो वञा, बाबा जे ॿारनि जे लाइ कमाई करणु थो वञा न। बाबा असांजो बॉस हुजिणो खपे। कोई बि कमु करो त हुनखे मुंहिंजेपन सां न जोड़ो। बाबा 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 मुंहिंजेपन जी निशानी ॿुधाई कि न त लॻाव थी वेंदो, है न। लॻाव जी बि स्टेज हूंदी आहे। हिकु हूंदो आहे सूक्ष्म लॻाव, जेके सूक्ष्म आत्मिक स्थिति में स्थित थी करे ई ॼाणे सघंदा आहियूं। ॿियो हूंदो आहे स्थूल लॻाव, जेके सहज ॼाणे सघंदा आहियूं। सूक्ष्म लॻाव जो बि विस्तार ॾाढो आहे। भई हिकु थींदो आहे स्थूल लॻाव, असांजो संबंधनि सां चीजनि सां लॻाव आहे। हिकु थींदो आहे असांखे हुन संबंधी सां लॻाव, दैहिक लॻाव न आहे, संबंध जे हिसाब सां लॻाव न आहे, लेकिन सूक्ष्म अंदरि के न के कारण हुन माण्हू सां, हुन चीज़ सां लॻाव आहे। सूक्ष्म लॻाव जो विस्तार ॾाढो आहे। बिना लॻाव जे बुद्धि जी आकर्षण होसि ताईं वञी न सघंदी आहे। अगरि असां उहा बुद्धि जो झुकाव हुते न वञी सघंदो आहे त लॻाव जी चेकिंग थी वई झुकाव। अगरि असांजो उन्हनि जे प्रति झुकाव आहे, चाहे संकल्प में, चाहे वाणी में, कर्म में, संबंध में, संपर्क में, न चाहींदे हुए भी समय हुन तरफ़ लॻल ई न चाहींदे हुए बि हुन समय हुन तरफ़ लॻंदो ज़रूरु आहे। हिन कारण व्यर्थ संकल्पनि जो मूल कारण आहे लॻाव। ॾिसो पंहिंजे खे कीअं चेक करो कि मूंखे उन्हनि सां लॻाव आहे न आहे। असांजे मन में उन्हनि जा वीचार हलंदा रहंदा, मतिलबु बाबा जी यादि न अची करे असांखे हुननि जे प्रति वीचार ईंदा। हिकु थींदो आहे असां सेवा भाव सां, सेवा जे कारण हुन माण्हू जा या हुन चीज़ जा वीचार अचनि था, लेकिन कोई सेवा न आहे, कुझु बि ईअं न आहे, लेकिन ज़बरदस्ती असांखे हुन जे प्रति वीचार अचनि था त इहे लॻाव आहे। इनखे चेक करो। जंहिं ॻाल्हियुनि खे असां न चाहींदा आहियूं उहो बि व्यर्थ संकल्प जे रूप में डिस्टर्ब कंदियूं आहिनि। हिन जो बि कारण पुराणे स्वभाव संस्कार में मुंहिंजेपन जी कमी, त हिन जो बि कारण आहे। कारण पुराणे स्वभाव संस्कार में मुंहिंजेपन जी कमी। जेसि ताईं मुंहिंजो स्वभाव, मुंहिंजो संस्कार आहे, तेसि ताईं उहो खींचदो। जाते जाते अगरि असां स्थूल में बि मुंहिंजो नथा चऊं, सम्झो तव्हां स्थूल में कंहिंखे पंहिंजो दैहिक भाउ खे सोचो था हीअ आत्मा मुंहिंजो भाउ आहे, भले दैहिक संबंध में भाउ आहे, लेकिन तव्हां हुनखे आत्मा भाउ जी दृष्टि सां ॾिसंदा आहियो त हुन सां तव्हांखे कोई स्थूल लॻाव न आहे, लेकिन त बि तव्हांखे थोरो सो अंदरि रहंदो आहे कि हा इहो मुंहिंजो भाउ, मतिलबु इहा आत्मा पंहिंजे भाउ जो पार्ट वॼाए थी, त थोरो बहुत झुकाव थी वेंदो आहे। या पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कारनि जे उहे खींचंदा आहिनि न, या पंहिंजे पुराणा स्वभाव संस्कारनि सां बि लॻाव हूंदो आहे न। कंहिंखे चओ गुस्सो न कर त चईंदो न गुस्सो कीअं करे, हीअ त मुंहिंजी आदत आहे, इहो त मूंखे करिणो ई आहे। कोई कंहिंखे चओ एतिरो चांहि न पीओ, चईंदो न हीअ त मुंहिंजी आदत आहे। त जेसि ताईं मुंहिंजो स्वभाव, मुंहिंजो संस्कार चईंदासीं त उहो खींचदो। लेकिन हाणे मुंहिंजी आदत त छुटिजी वई, हाणे त मां त बाबा जी आहियां, त बाबा जी श्रीमत अनुसार हलंदा आहिनि। बाबा कुझु खाइण पीअण लाइ मना न कंदा आहिनि, लेकिन त बि जो चीजूं असां इच्छा रखी खाऊं था, पीऊं था, ज़रूरी न आहे, है न, उहो त पोइ ठीकु न आहे न। त ही मुंहिंजी रचना खे खींचदी आहे। वैसे मुंहिंजो स्वभाव संस्कार रूपी रचना आत्मा रचता खे पंहिंजी तरफ़
खींचदी आहे। जीअं मुंहिंजी रचना रचता खे खींचदी आहे न, ॿार माउ पीउ खे खींचदा आहिनि, उहो मुंहिंजो स्वभाव संस्कार रूपी रचना रचता खे पंहिंजी तरफ़ खींचदी आहे। इहे मुंहिंजा न आहिनि, ये शूद्रपन जा संस्कार। शूद्रपन जे संस्कारनि खे मुंहिंजो चइण इहे बि महापाप आहे, चोरी आहे। चोरी बि न, ऐं चोरी बि आहे ऐं ठगी बि आहे। त अॼु बाबा असांखे ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि था ॿुधाइनि। माण्हू चईंदा आहिनि न मां ॿियो कुझु पाप न कंदी आहियां, मां त एॾा सुठी रीति कंदी आहियां, त बि अलाए छो मूंसां ईअं थींदो आहे। छो जी असां रावण जे संस्कार खे मुंहिंजो संस्कार चई छॾियो आहे। रावण जो संस्कार आहे न क्रोध करणु, रोब रखणु, विकार बुराइनि जे वश थी करे कर्म करणु। असां चऊं इहा मुंहिंजो आदत आहे, त इहे त ग़लति थी वई है न, इहे त पाप थी वियो, इहे त चोरी थी वई, इहे त ठगी थी वई, महापाप आहे बचवंता। काथे असां चईंदा आहियूं असां ब्राह्मण कुल जी आत्मायूं आहियूं, ऐं ब्राह्मण कुल जी आत्मा चए मुंहिंजा शूद्रपन जा संस्कार आहिनि, मुंहिंजा आहिनि, मुंहिंजी आदत आहे न। भले अगरि आहे बि त बि चओ इहे मुंहिंजा न आहिनि। हा मूं में थोरो बहुत आहे, मां बाबा खे यादि करे इनखे पाण मां कढां थी, इहे मुंहिंजा न आहिनि, इन्हनि मूंखे पंहिंजी क़ैद में करे रखियो आहे। त अॼु बाबा ॾिसो केॾी, बाबा असांखे केॾी सारी ॻाल्हियूं ॿुधाईं कि हाणे ख़ुदि खे चेक करो कि कंप्लीट नष्टो मुंहुं ठहिया आहियो। जरा बि मुंहिंजोपन न हुजिणो खपे, मुंहिंजो स्वभाव संस्कार बि मुंहिंजा न, अगरि पुराणा आहिनि। असांजे मन में संकल्प बि बाबा जहिड़ा, बुद्धि में श्रेष्ठ मत बि बाबा जहिड़ी, असांजा संस्कार बि बाबा जहिड़ा। त इहे चेक करिणो। बाबा चवनि था कि मुंहिंजो न, इहा शूद्रपन जो संस्कार, शूद्रपन जे संस्कारनि खे मुंहिंजो चइण इहे बि पाप आहे। मतिलबु असांखे एतिरो सरेंडर थियणो आहे कि मुंहिंजा स्वभाव संस्कार बि न, इहे शूद्रपन जा स्वभाव संस्कार आहिनि जो मूंखे ख़तमु करिणो आहे। मुंहिंजो चइण इहे बि महापाप आहे, चोरी बि आहे, ठगी बि आहे। शूद्रनि जी चीज़ अगरि ब्राह्मण चोरी कंदो आहे अर्थात मुंहिंजो चईंदो आहे त इहे बि महापाप थियो न। ऐं बाबा इहे सभु कुझु तव्हांजो आहे ईअं चई करे पोइ मुंहिंजो चइण, मुंहिंजो स्वभाव, मुंहिंजो संस्कार, असां त चईंदा आहियूं मां सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो। जॾहिं असां सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो त मुंहिंजो स्वभाव संस्कार बि किथां आयो, इहो बि महापाप आहे, इहो बि ठगी आहे। ऐं हिन प्रकार जे पाप हुजण सां पापनि जो बोझ वधंदो वेंदो आहे। बुद्धि ऊची स्टेज ते टिकी न सघंदी आहे। इहे जेका असां पाप कंदा आहियूं न, भई सभु कुझु बाबा जो चई करे बि मुंहिंजो स्वभाव संस्कार चईंदा आहियूं, त इहे पापनि जो बोझ वधण सां असांजी बुद्धि मथे न वेंदी आहे। त छा करिणो आहे? सभु कुझु बाबा खे ॾेई छॾिणो आहे। सम्झो तव्हां में रोइण जो बि संस्कार आहे त हुनखे ईअं न चओ इहे मुंहिंजो संस्कार अञा ताईं वियो न आहे, इहे बाबा जो ई संस्कार आहे, मुंहिंजो न आहे। मां त सभु शूद्रपन जो सभु बाबा खे ॾेई छॾियो। बाबा इहे तव्हांजो ई रोइण जो संस्कार तव्हांजी हिन आत्मा में आहे, हाणे हिनखे कीअं, इहे त अञा ताईं निकितो ई न आहे। सभु म्यूट बटन दबाए छॾियो। म्यूट बटन दबाए छॾिजो। पूजा भेण म्यूट बटन दबा दो। त बाबा चवनि था कि जेको इहे चईंदा आहिनि न असां मुंहिंजो रोइण जो संस्कार, मुंहिंजो न, बाबा तव्हांजी आत्मा में अञा ताईं इहे रोइण जो संस्कार आहे। मतिलबु बाबा असांखे एतिरो ताईं सरेंडर कराइनि था। अगरि असां इहे चईंदासीं न मुंहिंजो अञा ताईं रोइण जो संस्कार आहे, गुस्सो करण जो संस्कार आहे, त इहे बि पाप थियो।
शूद्रपन जे संस्कारनि खे मुंहिंजो न चओ। बाबा तव्हांजी आत्मा में जो शूद्रपन जा संस्कार हुया जो मां तव्हांखे ॾिना, अञा ताईं इहे संस्कार रहियल आहे, त बाबा पाण ई उनखे कढण जी असांखे शक्ति ॾींदा। त जॾहिं छो जो असां अगरि चईंदासीं न मुंहिंजो रोइण जो संस्कार आहे, त किथे किथे उहो बोझ थींदो आहे, त असांजी बुद्धि बाबा वटि न लॻंदी आहे, दिलि शिकस्त थी वेंदा आहियूं, सोचंदा आहियूं अञा ताईं मूं में रोइण जो संस्कार वियो ई न आहे मूं मां, लेकिन इहो असांजो आहे ई नहीं, त बाबा जो आहे। असां त सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, आहे रावण जो, लेकिन असां त रावण जी सारी प्रॉपर्टी बाबा खे ॾेई छॾी न। हिन कारण व्यर्थ संकल्प जी हेठां जी स्टेज ते बार बार अचिणो पवंदो आहे, पोइ चिल्लाईंदा आहियो कि छा करा, लेकिन असांजो कुझु आहे ई न। व्यर्थ संकल्पनि जो ॿियो कारण आहे सॼे ॾींहं जी दिनचर्या में मनसा वाचा कर्मणा जो बाप द्वारा मर्यादायूं संपन्न श्रीमत आहे न, उनखे कंहिं न कंहिं रूप में असां उल्लंघन कंदा आहियूं। मर्यादा आहिनि संपन्न जो श्रीमत आहे बाबा जी, उनखे असां कंहिं न कंहिं रीति सां उल्लंघन कंदा आहियूं। ॿियो कारण इहो आहे, पहिरियों कारण त व्यर्थ संकल्प खे असां बुद्धि से पूरो सरेंडर न कयो वञे करे ईंदा रहंदा आहिनि। ॿियो कारण आहे कि मर्यादा आहिनि संपन्न श्रीमत में कुझु न कुझु उल्लंघन कंदा आहियूं, आज्ञाकारी सां अवज्ञाकारी ठही वेंदा आहियूं। मर्यादाउनि जी लकीर सां मनसा द्वारा बि अगरि ॿाहिरि निकिता, मर्यादाउनि जी लकीर सां अगरि मनसा द्वारा बि ॿाहिरि निकिता त व्यर्थ संकल्प रूपी रावण वार करे सघंदो। त मनसा में बि असांखे कोई बि मर्यादाउनि जो उल्लंघन न करिणो। मर्यादाउनि जी लकीर खां मनसा द्वारा बि अगरि ॿाहिरि निकिता त कहिड़ो रावण अची वेंदो? व्यर्थ संकल्प रूपी रावण अची वेंदो। त इहे बि चेकिंग करो, संकल्प द्वारा, वाणी द्वारा, कर्म संबंध संपर्क द्वारा ब्राह्मणनि जी नीति ऐं रीति खे उल्लंघन त नथा करो, है न। संकल्प द्वारा, वाणी द्वारा, कर्म संबंध संपर्क द्वारा ब्राह्मणनि जी नीति रीति खे उल्लंघन त नथा करो। त ये चेक करो कंहिं द्वारा संकल्प, वाणी, कर्म संबंध संपर्क द्वारा ब्राह्मणनि जी नीति रीति के सां उल्लंघन त नथा करो। अवश्य कोई नीति रीति मिस आए तॾहिं बुद्धि में व्यर्थ संकल्प मिक्स थींदा। अवश्य कोई नीति रीति मिस कंदा आहियूं तॾहिं बुद्धि में व्यर्थ संकल्प मिक्स थींदा आहिनि। बुद्धि में जो वेस्ट थॉट ईंदा वेंदा आहिनि न, असां त बाबा खे यादि करे कर्म क्षेत्र में आयासीं, लेकिन बुद्धि में जो वेस्ट थॉट्स जी मिक्सैरिटी थींदी आहे, उहा छो थींदी आहे? काथे काथे रीति नीति खे मिस कंदा आहियो, मतिलबु बाबा जी श्रीमत जे अलावा कुझु मिक्स कंदा आहियो। सम्झो ॿियो कारण छा आहे, इन करे चेकिंग सुठी तरह थियणी खपे, तॾहिं व्यर्थ संकल्पनि जी निवृत्ति थी सघंदी। सॼो ॾींहुं बाप द्वारा जो शुद्ध प्रवृत्ति मिली हुई आहे, बुद्धि जी प्रवृत्ति शुद्ध संकल्प करणु, वाणी जी प्रवृत्ति, बुद्धि जी प्रवृत्ति छा आहे? शुद्ध संकल्प करणु। वाणी जी प्रवृत्ति आहे जो बाप द्वारा ॿुधियो उहो ॿुधाइणु। कर्मनि जी प्रवृत्ति आहे कर्मयोगी ठही करे हर कर्म करणु। बुद्धि जी प्रवृत्ति छा आहे? शुद्ध संकल्प करणु। वाणी जी प्रवृत्ति आहे जो बाबा जो ॿुधियो आहे उहो ॿुधाइणु। कर्म जी प्रवृत्ति आहे कर्मयोगी ठही हर कर्म करणु। कमल समान न्यारो प्यारो ठही रहणु।
हर कर्म द्वारा बाप जी श्रेष्ठ कार्य की प्रत्यक्ष करण, ये असांखे कर्म करण जे समय बाबा जी मत मिलल आहे। हर कर्म चरित्र जे रूप में करणो, त चेक करो ईअं थींदो आहे। बुद्धि में सदा शुद्ध संकल्प, वाणी में जो बाबा जो ॿुधायल उहो ज्ञान ऐं ज्ञान युक्त शब्द ई हुजनि। कर्मनि में कर्मयोगी ठही कमल समान न्यारो प्यारो ठही कर्म करणु, कर्म द्वारा बाप जे श्रेष्ठ कार्य खे प्रत्यक्ष करणु, कर्म चरित्र रूप ठही वञनि। चतुराई न लेकिन चरित्र, उहा बि दिव्य चरित्र। संपर्क में प्रवृत्ति आहे, और संपर्क में प्रवृत्ति छा आहे? निमित्त स्वयं संपर्क में ईंदे सदा सर्व के जो बाप, सर्व जो बाप आहे उन जी संपर्क कराइणो। जॾहिं बि असां कंहिंजे संपर्क में अचूं त असां त कंहिंजे संपर्क में अचूं था, त हाणे असांखे संपर्क में ईंदी हुई उनखे आत्मा सम्झणो आहे। ॿियो छा करिणो आहे? संपर्क में अची वरी न आत्मा खे बि बाबा सां संपर्क कराइणो। हाणे तव्हां कंहिंसां ईअं ई न मिलियो, हाणे तव्हां कंहिंसां बि मिलंदव न हुनखे ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में परमात्मा जो नाम ज़रूरु चओ न। कोई बि ॻाल्हि निकिरे, ॻाल्हि कंदे कंदे हुनखे चओ असां त परमात्मा खे यादि कंदा आहियूं, अॼु त परमात्मा बाबा असांखे हीअं हीअं चए अथई, असांखे त हिन ॻाल्हि जे लाइ बाबा हीअं चईंदा आहिनि। बाबा केरु? परमात्मा असांजी आत्मा जो पीउ। त ईअं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में बि असां हुनखे परमात्मा जी संपर्क में करायूं न। रोज़ु अगरि कोई असां सां मिले थो, अगरि असां रोज़ु हुननि खे ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में अॼु न असांखे बाबा ईअं चई, बाबा केरु? असांजी आत्मा जो बि परम पिता परमात्मा आहे न, उहो अॼु असांखे हीअं पिया चवनि, हीअं पिया चवनि न। हुनखे न चओ भले मञे, बसि हुनखे ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में, छो जी बाबा जो ज्ञान त इहो ई आहे, दुनियादारी में कीअं हलो, कीअं रहो, कीअं करो। असांखे त बाबा हीअं चईंदा आहिनि। त ईअं संपर्क में बि बाबा सां संपर्क कराए, त अहिड़ी पवित्र प्रवृत्ति में बिजी रहण सां व्यर्थ संकल्प सां निवृत्त थी वेंदो। अहिड़ी पवित्र प्रवृत्ति में बिजी रहण सां व्यर्थ संकल्प सां निवृत्त थी वेंदो। उहो माण्हू चईंदा आहिनि प्रवृत्ति सां निवृत्ति, बाबा चईंदा आहिनि व्यर्थ संकल्प सां निवृत्ति करो। बाप चईंदा आहिनि पवित्र प्रवृत्ति सां ई निवृत्ति आहे। माण्हू त संन्यास करे वठंदा आहिनि, लेकिन बाबा त चवनि था तव्हां पवित्र रहो, मन वचन कर्म संबंध संपर्क ब्रह्मचारी ऐं ब्रह्मचारी रहो, त तव्हां आप ही गृहस्थी में रहंदे हुए निवृत्ति मार्ग में आहियो। अर्थात विकार बुराइनि सां मुक्त थी करे प्रवृत्ति संभालंदासीं न, त व्यर्थ संकल्प सां मुक्त, अपवित्रता सां मुक्त थी वेंदासीं। गृहस्थी अलॻि आहे, उन्हनि खे गृहस्थी न चईंदासीं। पवित्र प्रवृत्ति खे ट्रस्टी चईंदासीं, गृहस्थी न। अगरि तव्हां हाणे घर गृहस्थी में रहंदे उहे पवित्र रहो था, त तव्हांजी गृहस्थी न आहे, तव्हां ट्रस्टी आहियो, है न। त सम्झो निवृत्ति जो आधार आहे पवित्र प्रवृत्ति। कॾहिं कॾहिं माण्हू परेशान थी वेंदो न, चईंदो आहे असां त सभु कुझु छॾे करे हली वञूं, असां त ॾाढो परेशान थी विया आहियूं, वञी करे भॻवान जो नाम जपूं। त बाबा चवनि था तव्हां घर गृहस्थी में विकार बुराई छॾे करे जीवन जियो न, तव्हांजो जीवन निवृत्ति मार्ग मतिलबु ट्रस्टी समान थी वेंदो, मतिलबु कोई मोह न रहंदो, कोई विकार बुराइनि सां न रहंदो। उहो ई त जीवन खपे न माण्हुनि खे। सिर्फ़ु माण्हुनि खे अर्थ न पतो आहे, बाबा असांखे अर्थ सहित ॿुधाईंदा आहिनि। अच्छा सदा मर्यादा पुरुषोत्तम, सर्व खज़ाननि खे सफल करण वारा, सदा मर्यादा पुरुषोत्तम, सर्व खज़ाननि खे सफल करण वारा, सफलता मूर्त,
व्यर्थ खे समृद्ध में परिवर्तन करण वारा। बाबा चवनि था अहिड़ा ॿार जो सदा मर्यादा पुरुषोत्तम रहंदा आहिनि, सर्व खज़ाननि खे सफल कंदा आहिनि, सफलता मूर्त आहिनि, व्यर्थ खे समृद्ध में परिवर्तन कंदा आहिनि। अहिड़ा बाप जा आज्ञाकारी सदा श्रीमत ते हलण वारा ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। पार्टियुनि सां मुलाक़ात था करनि बाबा। शक्तियूं पंहिंजो जलवो ॾेखारींदियूं, पांडव साथ ॾींदा। शक्तियुनि खे अॻियां रखणु अर्थात स्वयं अॻियां थियणु। उन्हनि खे अॻियां रखण सां असांजो नाम वालो थी वेंदो। बाबा जे कार्य में नवीनता इहा ई आहे कि हिते माताउनि खे अॻियां रखंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि शक्तियुनि खे अॻियां रखंदो त नाम वालो थी वेंदो। जो त्याग कंदो आहे न उनजो भाग्य ऑटोमेटिकली जमा थींदो। जो त्याग कंदो आहे उनजो भाग्य ऑटोमेटिकली जमा थींदो आहे। शक्तियूं शस्त्रधारी आहियो न, शस्त्रनि सां थकी त न वेंदा आहियो। असां वटि कहिड़ा शस्त्र आहिनि? शक्तियुनि जा अस्त्र शस्त्र न, ज्ञान गुण शक्तियुनि जा अस्त्र शस्त्र आहिनि न असां वटि। शस्त्रधारी शक्तियुनि जो ई पूजन थींदो आहे। अगरि असां सदा पंहिंजी बुद्धि में अलॻि अलॻि ज्ञान जी पॉइंट्स, गुणनि खे, शक्तियुनि खे यूज़ कंदा आहियूं न, बुद्धि में उनखे स्मृति में लाहे करे कर्म में लाहींदा आहियूं, त अहिड़ी आत्माउनि जो पूजन थींदो आहे। अगरि असां सहन शक्ति खे यूज़ करे हिन दुनिया में रही करे सहन थी करे पाठ वॼायूं था, लेकिन पंहिंजा गीत न ॻाईंदा आहियूं कि असां एतिरो सहन कयो न। असां त बाबा जी श्रीमत अनुसार सहन शक्ति के कार्य में लॻायो। त असां अगरि तव्हां हिक ई शक्ति के कार्य में लॻाईंदा, हुन में माहिर आहियो, त तव्हांखे हुन शक्ति जे रूप में माण्हू तव्हांजी पूजा कंदा। ईअं ई हर देवी देवता खे अलॻि अलॻि गुण ऐं शक्तियुनि जे लाइ यादि कंदा आहिनि। त जंहिंमें जो गुण शक्ति हूंदा, वैसे त सभी हुजणा खपनि, लेकिन कंहिंमें कहिड़ी ज़्यादा हूंदी आहे, कंहिंमें कहिड़ी ज़्यादा हूंदी आहे, त हुनखे हुन रीति माण्हू यादि कंदा आहिनि। त तव्हां सभी पूज्य आहियो न। पूज्य अर्थात शस्त्रधारी, अर्थात हाणे पंहिंजे जीवन में बाबा जी श्रेष्ठ मत, ज्ञान गुण शक्तियुनि खे कार्य में लॻाए करे जीवन जींदव त तव्हां पूज्य शस्त्रधारी आहियो। अगरि कहिड़े बि समय शस्त्र छॾे ॾिनो त हुन समय तव्हां पूज्य न आहियो, हुन समय असां ब्राह्मण बि न आहियूं न। अगरि असां सहन करे नथा हलूं त हुन समय असां ब्राह्मण बि न आहियूं, शूद्रपन में अची वियासीं, पोइ पूज्य बि न हूंदासीं। शक्ति रूप न त कमज़ोर आहे, कमज़ोर जी पूजा न थींदी आहे। पूज्य अर्थात सदा पूज्य, ईअं न कॾहिं पूज्य कॾहिं कमज़ोर। त शस्त्र सदा क़ाइमु रहींदा आहिनि। जॾहिं पंहिंजे खे गृहस्थी सम्झंदा आहियो तॾहिं जाल पैदा थींदो। गृहस्थी ठहिणु अर्थात जाल में फसणु। अगरि गृहस्थी ठहींदव न त जाल में फसी वेंदो। गृहस्थी ठहिणु अर्थात जाल में फसणु। त अॼु खां कॾहिं बि ख़ुदि खे ईअं न चइजो कि मां घर गृहस्थी वारी आहियां। भले चइण में कंहिंखे चईंदा आहियो, लेकिन मन में बुद्धि में सदा इहा रहे मां ट्रस्टी आहियां, मां ट्रस्टी आहियां। ट्रस्टी अर्थात मुक्त, मुंहिंजो कुझु न आहे, मां बाबा जी श्रीमत ते हलां थी। सदा ये स्मृति रखो कि मां पूज्य आहियां। कीअं बि कोई परिवर्तन अचे, कहिड़ो बि कोई परिवर्तन अचे, हुन में विजयी थियण जो कारण राज़ी रहंदा आहियो न। कॾहिं ॿार आदि सां नाराज़ त न थींदा आहियो। जॾहिं चईंदा आहियो ॿार, त ॿार सां बेसम्झ
ॿार था चंचल, जॾहिं आहे ई चंचल सुभाउ बेसमझ त हुन सां नाराज़ छो थींदा आहियो? जॾहिं राज खे ॼाणंदा आहियो कि कलयुगी ॿार आहिनि, तमोगुणी पैदाइश आहे, त ज़रूरु चंचल ई हूंदा न। हाणे कोई चए असांजो ॿार अहिड़ो आहे त उन्हनि खां चओ कलयुगी दुनिया में आहियूं। या तव्हां ख़ुदि ई सोचो, असां चऊं था ॿार आहे, नंढो आहे, त ॿार था चंचल, बेसम्झ, कलयुगी पैदाइश आहे, तमोगुणी पैदाइश आहे, त चंचलता हूंदी। जीअं जहिड़ी मिटी ओड़ो ई मटको ठहींदो आहे न। मिटी गर्म आहे त पाणी ठंडो आहे, इहे कीअं थी सघंदो? त नाराज़ थियण अर्थात ज्ञानवान न। चेक करो, तव्हां पंहिंजे जीवन में कंहिंसां नाराज़ आहियो? कोई छा बि करे, न बि करे, ग़लति करे, सही करे, त असां वटि त ज्ञान आहे न। त असां ज्ञान स्वरूप थी करे हुन आत्मा खे ॾिसूं। राज खे न ॼाणंदा आहियो, अगरि नाराज़ थींदा आहियो त मतिलबु राज खे न ॼाणंदा आहियो। अगरि योग युक्त थी करे उन्हनि खे शिक्षा ॾियो त उहो परिवर्तन थी वेंदा। नाराज़ न थियणो आहे, छा करिणो आहे? योग युक्त थी करे शिक्षा ॾियणो आहे। अगरि कोई माण्हू रोज़ सेम ई ग़लती थो करे, डेली सेम ग़लती थो करे, त हुन सां छा थियो? नाराज़ थी करे वेही रहो त उहो वीचारो अकेलो थी वेंदो। त उन्हनि खे ॿियो ई असांखे एतिरो हुन सां सुठो व्यवहार करिणो आहे, एतिरो सुठो हुनखे बोलचाल हुनजे संपर्क में अचूं कि हुनखे पंहिंजी ग़लती जो अहसासु थिए। हिन समय चई करे असां कंहिंखे सुधारंदासीं न सुधरंदा, लेकिन असां उन्हनि सां एतिरो प्यार सां हलूं कि उन्हनि खे पंहिंजी ग़लती जो अहसासु थिए। सॼे ॾींहुं संकल्प बोल करम बाप जी यादि ऐं सेवा में ई लॻा रहंदा आहिनि। हर संकल्प बाप जी यादि व सेवा, ईअं ई हर बोल द्वारा बाप जी यादि दिलाइणो या ॾिनल उहो खज़ानो ॿियनि खे ॾियो। हर संकल्प द्वारा बाप जी यादि ऐं सेवा हुजे। बोल द्वारा बाबा जो ई बोल असां बोलूं या बाबा जी यादि ॾियारियूं। कर्म द्वारा बि बाप जे चरित्रनि खे सिद्ध करणो। त ईअं यादि ऐं सेवा में सदा रहंदा आहियो। सॼो ॾींहुं केतिरो समय यादि रहंदो आहे कि मां ब्रह्मण आहियां, हाणे मां परमात्मा जी संतान आहियां? केतिरो समय यादि रहंदो? जॾहिं असांखे यादि रहंदो न कि मां त ब्रह्मण आहियां, परमात्मा जी संतान आहियां, त ऑटोमेटिकली असां सां ओड़ा कर्म बि थींदा। बाप जी यादि में कार्य कंदा, बिज़ी रहंदासीं। त अगरि यादि ऐं सेवा हिन ॿिन्हिनि में सदा विझी आहियो त माया अची न सघंदी। अगरि यादि ऐं सेवा खे भुलिजंदा आहियो त माया जो गेट खुली वेंदो। त इहे गेट न खोलो, बाबा चवनि था विस्मृति अर्थात माया जो गेट खोलणु। जेकॾहिं सदा बाप जी यादि जी स्मृति स्वरूप थी करे कर्म करो त माया असांजो गेट कॾहिं न खोलंदी। स्मृति अर्थात पक्को गोदरेज जो तालो लॻाइणु। ॾिसो, बाप जी स्मृति अर्थात पक्को गोदरेज जो तालो लॻाइणु। ॾिसो, अगरि तव्हां पंहिंजे घर में बि बाबा खे सुठी रीति यादि कंदव त तव्हांजे घर में बि माया न अची सघंदी। यादि ऐं सेवा जी स्मृति डबल लॉक लॻाईंदव त माया कॾहिं बि न अची सघंदी आहे। अगरि सिंगल लॉक सिर्फ़ु यादि जो ई लॻाईंदव, सेवा न कंदव, कर्म बि करिणो आहे, बाबा खे यादि बि करिणो आहे, तॾहिं माया न ईंदी। ब्रह्मण जीवन ई आहे यादि ऐं सेवा। त जीवन जो कार्य कॾहिं भुलिजंदो आहे छा? अगरि भुलिजंदा आहियो त माया सां धोखो खाई सघंदा आहियो। अहिड़ो कोई बि किथे बि प्रोग्राम आदि थींदा रहंदा आहिनि न बाबा जी, त हुते अगरि असांजो प्रॉपर योग नथो लॻे, कुझु ठीकु नथो लॻे,
त मतिलबु हुते यादि जो लॉक न लॻो आहे, सिर्फ़ु सेवा सेवा कई आहे। त अगरि सिंगल लॉक सिर्फ़ु यादि जो ई लॻाईंदा आहियो, सेवा न कंदा आहियो, या सिर्फ़ु असां बसि बाबा खे यादि ई यादि था करूं, सेवा नथा करो, त बि माया अची सघंदी आहे। ब्रह्मण जीवन आहे ई यादि ऐं सेवा। त जीवन जो कार्य कोई भुलिजंदो आहे छा? अगरि भुलिजंदा आहियो त ब्रह्मण सां धोखो खाईंदा आहियो। धोखो खाइण सां दुख जी लहर ईंदी आहे। त डबल लॉक सदैव बंदि रखिणो आहे। इन सां सदैव सेफ रहंदा, ख़ुशि रहंदा, संतुष्ट रहंदा। त बाबा चवनि था कि सदा ई पंहिंजे जीवन में असांखे डबल लॉक लॻाए रखिणो आहे, तॾहिं असां सेफ रहंदासीं, ख़ुशी में रहंदासीं। सदा हर क़दम श्रीमत ते उठाइण वारी श्रेष्ठ आत्मा पंहिंजे खे सम्झंदा आहियो? हर क़दम श्रीमत ते उठाइण वारी श्रेष्ठ आत्मा, हर क़दम श्रीमत ते आहे या मनमत आहे, उन जी परख ॼाणंदा आहियो? त बाबा चवनि था इहे चेक करो, सदा हर क़दम श्रीमत ते चित्र उठाइण वारा, हर क़दम श्रीमत ते उठाइण वारी मां श्रेष्ठ आत्मा आहियां। हर क़दम श्रीमत ते आहे या मनमत ते, इहे चेक करो। परखण जो साधन छा आहे? श्रीमत ऐं मनमत खे परखण जो साधन इहो ई आहे। अगरि श्रीमत ते क़दम हूंदो, अगरि श्रीमत ते क़दम हूंदो त कॾहिं बि पंहिंजो मन असंतुष्ट न हूंदो। चेक कीअं करे सघंदा आहियूं असां कि असां श्रीमत ते आहियूं या न आहियूं? अगरि असां कोई बि कर्म श्रीमत ते करूं था त असांजो मन संतुष्ट हूंदो, मन में कंहिं प्रकार जी हलचल न हूंदी। स्वतः श्रीमत ते हलण सां नेचुरल ख़ुशी रहंदी आहे। जीअं कोई सुठो कर्म कबो आहे त हुनजी स्वतः अंदरि ख़ुशी थींदी आहे न। बुरो कमु कंदव त अंदरि मन में ज़रूरु खाईंदो, चाहे ॿाहिरां सां चओ न चओ, है न। मनमत ते हलण वारा जे मन में हलचल थींदी आहे। श्रीमत ते हलण वारा सदा हल्का ऐं ख़ुशि रहंदा। इन सां परखे सघंदा आहियो कि मां श्रीमत ते आहियां या मनमत ते आहियां। इहे थर्मामीटर आहे। कहिड़ो थर्मामीटर आहे? सदैव ख़ुदि खे चेक करो, मां हल्को ऐं ख़ुशि आहियां सभु कुझु कंदे हुए। अगरि आहियां त सम्झो असां श्रीमत ते आहियूं। जॾहिं बि मन में हलचल आहे, जरा बि ख़ुशी जो परसेंटेज घटि थींदो आहे त चेक करो, ज़रूरु कोई श्रीमत जी अवज्ञा थी आहे। सदा चेकिंग ऐं चेंज। चेकिंग जो अर्थ आहे चेंज करणु। चेकिंग ऐं चेंज इहे ॿई ई शक्तियूं खपनि। चेक बि करो ऐं ख़ुदि खे चेंज बि करो, मगर ॿिन्हिनि मां हिक जी बि कमी आहे त संतुष्ट न रही सघंदव, न स्वयं रहंदा न ॿियनि खे करे सघंदव। चेंज थियण जी शक्ति तॾहिं ईंदी जॾहिं असां में सहन शक्ति हूंदी। त बाबा चयो कीअं त चेक त कयो कि हीअ ठीकु ॻाल्हि न आहे, हीअ मुंहिंजी मनमत आहे। पोइ मनमत खे असां बाबा जी श्रीमत अनुसार चेंज बि करूं था, लेकिन असां चेंज कीअं करे सघंदासीं? सम्झो तव्हां में क्रोध आहे, है न। क्रोध खे तव्हां ख़तमु था करणु चाहियो, लेकिन साम्हूं वारो अहिड़ा कमु करनि था कि तव्हांखे क्रोध अचे थो, लेकिन तव्हांखे छा करिणो आहे? चेंज करिणो आहे। त तव्हांखे हुन समय सहन करिणो पवंदो न हुन जी ग़लतियूं। त असां पंहिंजे क्रोध खे शांति करणु चाहींदा आहियूं, लेकिन साम्हूं वारो ग़लती करे थो, लेकिन असांखे हुन जी ग़लतियुनि खे सहन करिणो आहे। कीअं सहन करो? कीअं नंढो ॿारु आहे, बेसम्झ आहे, भले संबंध सां वॾो आहे, वीचारी आत्मा ॾाढी परेशान आहे, ख़ुदि फसल आहे। मां त वरी बि बाबा जी छत्र छाया में उहो त बाबा खे बि नथी पहचाने सघे, या बाबा खे बि पहचानंदी आहे त बि नथी करे सघे, त उन जे मथां त ॿियो ई रहम अचिणो खपे न।
त असांखे उनजी उहो ग़लती करे असांखे सहन करिणो आहे। छो जी मूंखे क्रोध न करिणो आहे, मूंखे शांति रहणो आहे। त चेकिंग खां पोइ चेंज करिणो आहे। चेंज थियण जी शक्ति तॾहिं ईंदी जॾहिं असां में सहन शक्ति ईंदी। त ख़ुदि खे चेंज करण लाइ छा करिणो आहे? सभु कुझु सहन करिणो आहे, लेकिन मूंखे सदा शांति रहणो आहे, ख़ुशि रहणो आहे, सुख स्वरूप रहणो आहे, सदा पवित्र रहणो आहे। बुद्धि जी लाइन क्लियर हूंदी त परखे सघंदासीं, त परख शक्ति ईंदी कि मुंहिंजी मनमत आहे या बाबा जी श्रीमत आहे। त बाबा चवनि था कि हाणे हिन सां चेक करे सघंदो, अगरि किथे बि असांजो मन हलचल में अचे तो, कुझु ठीकु नथो लॻे त तुरंत चेक करो कि मां जो करां थी बाबा जी श्रीमत अनुसार आहे या मनमत परमत जे हिसाब सां आहे। त हुनखे तुरंत चेंज करो। चेंज करण लाइ छा खपे? सहन शक्ति। बुद्धि जी लाइन क्लियर हूंदी तॾहिं असां यथार्थ बाबा जी शक्ति खे कैच करे, परखे करे स्वयं खे चेंज करे सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।